घर वियो पीर घर असीं बि दासू ॻोठ वॾो को करोड़ जो ॻोठो वॾो गिटार जो पर में पीर रात जो चयो बाबा नमाज़ पढ़ो खुदा जो नालो वठो हराम न खाओ हिलाल खाओ पराया हक़ न खाओ त तलकीन पे कई त रात हुई घर जो माण्हू हिकिड़ो ढाणी में वेठो हिकिड़े ढाणी हिकिड़ी दुनिया जे में 2 घर थींदा पर ही हिकिड़े घर जी ढाणी हुई उहा बि रात जो उथंदे मुर्शिद जो मुरीद आयो त तकरीर ख़तम थी त अभी बि वेंदा न पंहिंजे घर हू बि पंहिंजे घर वियो दाल ते दे ख़बर पीर की कयां ते आओ बोली फरकी जानदो है अरे पीर कयां ते 5 वक्त नमाज पढ़ो कूड़ छॾे ॾियो ज़ुल्म छॾे ॾियो ई करो हू करो अरे कहंदे चरिया ते पीर ना कयो तो त मुंहिंजो हिकु घर आहे अरे ना अरे सॼे गांव मथे 5 वक्त ते हिके घर मथे 5 वक्त अरे जा पीर ना ॾे तूं हिकल घरों में छोड़ो आहे ई वरी तो भॼे सुबुह जो दादा ते जुल्म करे छॾियो की थियो कॾहिं हूं हिकु घर में छोड़ो आहे उहे मथे 5 वक्त नमाज़ रा एॾो गांव इहे मथे 5 वक्त नमाज़ रा अरे चई चरिया 5 वक्त नमाज 3 रोज़ा खुदा जा फर्ज़ आहिनि ये तोते बोड़ा ॻोठ वारनि ते बोड़ा वरी वापसि जो दाल थी ॾे ख़बर कहंदे रोज़ा गले लेपरो आयो इहो तो नमाज छॾण लाइ रोज़ा गले लेपरो हाणे इहो अक़ीदत मंदो ॾिसो हुनजी अक़ीदत अॼु रोज़ो नमाज शुरू कई अची हिनजे उठनि में मौत पियो उठी वञी 100 खनि हुयूं हिकिड़ी मुई बि हाणे वञी हिकिड़ो तोॾड़ो बचो हिकिड़ो तोॾड़ो उनखे गर लॻल हुई हाणे काढ़ो हुजे ततल पोइ तोॾो हिनखे झल ॾेन दौड़ी 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 हाणे हुनखे तोॾे खे चयो हे त निधड़ी का भींद नंढाणी मिलाए को गफो पिछाड़ो पासे इहा मोह करे कना मथे तकिड़ो पासे ये बस तू बना फिल्म पढ़ तो तू पूरो थी वञे हुनजे लॻे जेका तूं नमाज़ शुरू कई आहे इन करे मुंहिंजी उठियूं मरी वयूं स्वामी इहे न चइजो साईं हेॾियूं ॻाल्हियूं करे वियो असां साईं खे कहिड़ी ख़बर असीं ॿनी था करियूं या घोड़ा था कयूं या जोड़ा कयूं बाबा ख़ुदा जा जेके फर्ज़ 130 फर्ज़ हर मुस्लमान ते जंहिंमें ज़कात ऐं हज जेको आहे सो मालदार ते कोन्हे बाक़ी ॿियनि फर्ज़नि में शामिल आहिनि हाणे आख़िरी ॻाल्हि करे ऐं दुआ थो घुरां अब्दुल कादर जीलानी खे वठी आयो आहे अब्दुल कादर जीलानी खे वठी आयो आहे निज़ामिया मदरसे में संत वालिद साईं हाणे खे बिस्मिल्लाह शुरू करायो साईं अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु नंढड़ा गोॾड़ा भञी उस्ताद जेके अदब सां वेही रहिया हाणे सुभाणे अल्लाह चओ पहिरीं मौलवी साहब आउं ॾिसां रक्षा CNG ते आहिनि गाॾियूं पेट्रोल डीज़ल ते ही मुरीद अक़ीदत ते हणा नारा ॾिसां में केतिरो अक़ीदो आहे माशाअल्लाह 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 जज़ाक मोबाइल फोन में बैटरी ॾिया हूंदा न लकीरूं जो आवाज़ हिकिड़ी बि ख़तम कोन थी अञा अञा बैटरी आवाज़ और कम पई करे आवाज़ बैटरी अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ही परियां बाज़ार आहे हा न भाउ ॾिसो इहे बि हिकिड़ी उमेद रखी आया आहिनि मां मुरीदनि खे चवंदुसि त जॾहिं जलसो ख़तमु थिए त घटि में घटि 50 रुपए दवा हिननि खां वठिजो शइ पंहिंजे बचनि लाइ फुला वठो फ़र्क़ूं वठो पर वठिजो त हुननि जो धंधो बि थिए तव्हांजे घर वारा बि मोह मिठो कनि एतिरो त ॾेई कजो भला कंहिंजे खीसे में 50 रुपया न हुजनि ॿिए खां उधारा वठी सुबुह जो ॾिजो सही इहे न त ॿई मथां हड़प थी हाणे उस्ताद चवे थो अब्दुल कादर जीलानी खे त किबला चओ बिस्मिल्लाह रहमान रहीम थोरो दस्तगीर ख़ामोश आहे थोरो दस्तगीर ख़ामोश आहे वरी उस्ताद चवे थो चओ साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम थोरो अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह ख़ामोश आहे वरी टियों दफ़ो चए थो किबला चओ बिस्मिल्लाह रहमान रहीम टियों दफ़ो सोने दस्तगीर फरमाए थो साईं जे नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु करियां जी ॿुधा बचा बिस्मिल्लाह रहमान रहीम खां पहिरीं आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम सुभान अल्लाह अब तव्हांजी मुर्शिद जी ॻाल्हि आहे ज़रो ज़ोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह
माशाअल्लाह जज़ाकल्लाह। या अल्लाह तू गवाही, या अल्लाह ही जेका मखलूक आहे ही सिर्फ तुंहिंजो ज़िक्र ॿुधण लाइ आई आहे, के कम लाइ कोन आई आहे। तू पंजतन पाक जे सदके में या अल्लाह हिननि खे एतिरियूं नेमतूं ॾे जो ही मेड़े मेड़े थकी पवनि। सुभान अल्लाह। अब्दुल कादिर जिलानी जो चवे थो उस्ताद बिस्मिल्लाह का पहिरीं आहे अऊज़ बिल्लाहि मिनश शैतान रजीम। जैसे भला अऊज़ बिल्लाह सां पढ़ो, अऊज़ बिल्लाहि मिनश शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कयो त 84 पारा मुंहिंजे सोहणे अब्दुल कादिर जिलानी पढ़ी ॿुधाया। सुभान अल्लाह। घणा सी पारा? 84 पारा। अरड़े ते बीह वियो, बाक़ी रहिया 12। मौली साहब चयोसीं अॻिते पढ़ो, अॻिते मूं कोन पढ़ियो आहे। वालिद हज़रत अबू साले मूसा जकी दोस्त रहमतुल्लाह अलैह, वॾो वली कामिल जय्यद वली, उन चयो मूंखे ख़बर कोन्हे त मुंहिंजो पुटु किथे पढ़ियो आहे। साईं ही किथे पढ़िया? 84 पारा ते ही मूं पंहिंजे मां जे पेट पाक में पढ़िया। सुभान अल्लाह। अरे ॿुधो जिलानी जमायत जा गैरतमंद मुरीदो, तव्हांखे तव्हांजे मुर्शिद जा किस्सा आऊं पीर ताज ॿुधाइनि ॿियो छा ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। सुभान। अब्दुल कादिर जिलानी साईं किथे पढ़िया? थी मां जे पेट पाक में। हेॾे कीअं भला कीअं? थी मुंहिंजी मां मुबारक जॾहिं तहजुद निमाज़ ते उथंदी हुई। कहिड़ी निमाज़ ते? तहजुद जो घटि में घटि 2 रकातूं वधि में वधि 12 आहे। जॾहिं तहजुद निमाज़ ते मुंहिंजी वालिदा पाक उथंदी त तहजुद जे निमाज़ में 84 पारा पढ़ंदी हुई। सुभान अल्लाह। तहजुद जे निमाज़ में 84 पारा पढ़ंदी हुई ऐं मूं मां जे पेट में वाऊ तिलावत ॿुधंदोसि पंहिंजे मां जी, ऐं मूं पंहिंजे मां जे उस्तादी में इहे 84 पारा पढ़ी यादि कयासीं। सुभान अल्लाह। मुंहिंजे अब्दुल कादिर जिलानी जी इन ॻाल्हि जो शाहिद मुंहिंजो सोहणो लतीफ़ अब्दुल लतीफ़ शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह चवे थो भलियूं भले ॼायूं माउरूं सदियूं सालेहनि। साले माना हिकिड़ा ताले हिकिड़ा साले। भले ॼायूं माइरूं सदियूं सालेहनि, महशर जे मैदान में टिनी ॾाज मिलनि, ॿियनि वीचारनि में उजागा अजाया कया। हिन ॻोठ खारोड़े चारण जे माउर भेण खे पीर ताज हुसैन शाह सलाम पेश करे थो, जेके हिन ॻोठ जूं औरतूं असांजूं रूहानी औलादनि उहे निमाज़ पढ़नि थियूं। मुंहिंजूं माऊं जी दिलि ॿुधो, अवी पंहिंजे न्याणियुनि खे बि क़ुर पढ़ायो, अवी निमाज़ पढ़ो, अवी ज़िक्र का कादरी पढ़ो। ख़ुदा जो हबीब कंदो त तव्हांजे लाइ ही दुनिया ही आख़िरत ॿई रोशन हूंदा ऐं नेमतूं तव्हांखे अल्लाह पंहिंजे दर ते ॾींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि मूं वाइदे ख़िलाफ़ करियां थो, मूं चवंदी आख़िरी ॻाल्हि करूं, पर उहा ॻाल्हि बि करियां थो मुंहिंजे सैयदना अब्दुल कादिर जिलानी। अरे यार ॿुध, को तुंहिंजो पीर, को मुंहिंजो पीर, को हुनजो पीर, को हुनजो पीर, ही बि को पीर आहे न, जेको पीरनि जो पीर। सुभान अल्लाह। ॿुधी छॾियो दुनिया जा पीरो, सुखियो शुकुर पान जेको खाऊं था सो पंजतन जो सदको खाऊं था। बेशक कोडर मुरीद हणे थो, चालियो तो खेॾे थो, नज़रानो तो खेॾे थो, बेवकूफ़ कोन्हे, पर तूं उन जे चालीहे नज़राने खे गैर शरई कमनि में मता करे इस्तेमालु कयो त पीर साहब जेको बि पीर सिंध जो पाकिस्तानी भुली छॾे। ही नेमतूं त अम्मा आयशा, हिकिड़ी अम्मा आयशा रज़ी अल्लाह हुज़ूर जिन जी बीबी सगोरी, उन जी ॻाल्हि कोन थो कयां। अम्मा आयशा हुज़ूर पीरान पीर दस्तगीर जी फुफी हुई, अबू साले मूसा जंगी दोस्त जी भेण हुई, उहा मक़बूला ने बारगाह इलाही हुई, उन जो कौल ख़ुदा जे दरबार में मक़बूल हो, मंज़ूर हो। औरत नबी त बेशक न थी आहे, पर औरत वलिया जाम आहिनि, औरतूं असाबिया आहिनि, औरतूं वलिया आहिनि, औरतूं कारिया आहिनि, औरतूं हाफ़िज़ा आहिनि, औरतूं आलिम आहिनि, औरतूं दुनिया में कंहिंखां बि पुठियां न आहिनि, पर जेको औरतुनि खे ॼाणी वाणी जाहिल रखे थो
कसम खुदा जो वो मौलवी भी जाहिल है, वो पीर भी जाहिल है, वो मास्टर भी जाहिल है, वो माशरे जो हर फर्द दुआरी है जेको औरत के दीन जी तालीम नथो ॾियारे। पाकाई नापाकाई जी तालीम ॾियणु खपे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजूर गौसे आदम जी फुफी, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है नूरे ऐन तेरा सब घराना नूर। अब्दुल कादिर जीलानी जे कुत्ते जी ॻाल्हि कंदुसि राति खपे, नौकर जी ॻाल्हि कंदुसि राति खपे, औलाद जी ॻाल्हि कंदुसि राति खपे, संदसि ॻाल्हि करियां त सॼी ज़िंदगी खपे त कोन खुटे। पर अम्मा आयशा जेका संदन फुफी हुई, हिकिड़ो साल छा थियो बाबा, ॿुधो गौर सां, आख़िरी ॻाल्हि गौर सां ॿुधो। बगदाद में ॾुकार थियो, अहिड़ो ॾुकार थियो, अहिड़ो ॾुकार थियो, अहिड़ो ॾुकार थियो जो वणनि जा छोॾा लही विया। वण सुञातो वेंदो आहे छोॾे मां, छोॾे नसल काठी खे केरु सुञाणंदो, बीठल हुआ, ख़बर कोन पई पए छाजो वण आहे। माण्हू आया ॾुकार जी हालत में, चयो हाणे के अलाह वारे जो दामन वठो। सुभान अल्लाह। अशरफ अली थानवी जे पीउ ते दामन वरितो न वली जो, जॾहिं उहो पुटु कोन थो बचे, जे नालो रखी त अशरफ अली। ओ अशरफ अली जे मञण वारा हलियो अच अली जे बेड़े में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ अशरफ अली थानवी जे मञण वारा हलियो अच अली जे बेड़े में। नबी साईं फरमायो, मुंहिंजो आल नूह जी किश्ती आहे, जेको हिन में सुवार थियो सो क़यामत ताईं सलामत रहंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मज़ाक कोन्हे, मस्करी न आहे। आया बीबी साहब खे हवेली ते न्यापो मोकिलियो, अम्मा दुआ घुरो, अव्हां जी दुआ खुदा रद्द करे ई कोन थो। दुआ घुरो त बगदाद मां ॾुकार दूर थिए। सुभान अल्लाह। ऐं दुआ कीअं कई मुंहिंजी अम्मा, आख़िरी ॻाल्हि, अम्मा दुआ हीअं कई, उथी आहे, ॿुहारी खई आहे, पंहिंजे घर जे अंगण खे ॿुहारी ॾेई साफ़ करे ॿुहारी छॾे मथे न्यारी ते, मुंहिंजा रब तुंहिंजी हिन बांधड़ी ॿुहारी ॾिनी आहे, हाणे छटकार तूं ख़ुदा कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एतिरो बीबी साहब जो फरमाइण ऐं ककर गोरियूं करे उथिया। ऐं अची जो मींहुं वठो, अची जो मींहुं वठो त बगदाद जूं नदियूं नाला ओवर फ्लू थी विया, मथे वहण लॻा, वादियुनि में पाणी वहण लॻो। माण्हू डोड़ी आया, बीबी साहब हाणे दुआ करो त अल्लाह साईं मींहुं खे रोके। सुभान अल्लाह। उहा अथव तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद जी फुफी, सम्झिया। तो महिरबानी करे तव्हीं जीलानी जमायत वारा इन सूमार बजीर आहे, या असांजो वली बजीर मुजाहिद केॾां वियो? वली बजीर, वली केॾां वियो? वली बजीर जो नालो थी वियो अॼु मुजाहिद। छा बा मुजाहिद, ही वली आहे न बजीर, हिन ते जमायत नालो रखियो आहे वली मुजाहिद। ऐं अलाह कंदो ही मुजाहिद ई रहंदो जीलानिन जो। सुभान अल्लाह। ऐं महिरबानी करे लख लख अमीम छॾे ॾिजो, लख लख सम्झो था, लख लख सम्झो था, पक्का मुरीद जो पक्का। ज़रा हुत किरिया पिया आहियो, ज़रा हुत किरिया पिया आहियो, ज़रा हुत किरिया पिया आहियो। कंहिंजे अॻियां नक खोड़ियो पिया आहियो, कंहिंजे अॻियां बूथ खोड़ियो पिया आहियो, कंहिंजे पेरनि ते टोपी पिया सिलियो, कंहिंजे पेरनि ते पटको पिया सिलियो। अरे कुझु गैरत करियो। अव्हां जूं ॿ अखियूं आहिनि, सुञाणप वारी अखि तव्हां पटी आहे, खुदा जे वास्ते गैरत वारी अखि खोलियो। सुभान अल्लाह, सुभान। हिकिड़ी अखि में सुञाणप हूंदी आहे, ॿी अखि में गैरत हूंदी आहे। सुञाणप वारी अखि खुलियल हुजे, गैरत वारी बंदि हुजे, यार पोइ इहा सुञाणप कहिड़ी? पोइ अबू जहल खे बि ख़बर हुई त मुंहिंजो जेको भाइटो आहे सो नबी आहे, पर सुञाणप वारी अखि त ॾिसे ई पए, पर गैरत वारी बंदो मञे ई कोन पिए न। ईअं असांजा बि लख 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 मुरीद सम्झी, लख लख कोन सम्झा। चिट ख़बर आहे, पंजाब घोड़े जहिड़ा, हिकिड़ो पासो कारो, ॿियो अचो चिट ख़बरो, पंजाब घोड़ो। ओ पंजाब घोड़ा ख़ुदा खे मञो, हाणे त अखियूं खोलियो यार। ही पीर ताज तव्हांजे लाइ राति ॾींहुं कसम ख़ुदा जो इहो रिया थो कयां, पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, मुंहिंजी उहा राति ख़ाली न आहे, उहो सुबुह ख़ाली न आहे, जे सुबुह राति ऐं जग जहान सां गॾु तव्हां जीलानी जमायत लाइ
ख़ुशूसियत न खणंदो हुजां त मूंखे रब माफ़ न करो। महिरबानी करे अभी मुरीद अॼु ज़माने में हिकिड़ा मसइला पिया हलनि इहो बि हिकिड़ा कंदो हलां साईं साहिब इहे वेठा न सॼा ॿिया उहा ॻाल्हि बि कोन था करियूं अॼुकल्ह ॾिसो था हलनि पिया जलसा जुलूस साईं PIA खे प्राइवेट न करियो साईं वापदा खे प्राइवेट न करियो ॿुधो अथव ऐं चवां थो नवाज़ शरीफ़ जेकॾहिं तो में गैरत आहे सदर पाकिस्तान तो में गैरत आहे सिंध जा हुकुमरान तव्हां में गैरत आहे त सभु महकमा प्राइवेट करे छॾियो अव्हां खां गॾह गाॾी बि कोन हलंदी अव्हां खां कुतर वारी मिशन बि कोन हलंदी ऐं छॾियो प्राइवेट इदारा करियो त भले माण्हुनि खे नफ़ो थिए अवाम खे नफ़ो थिए अव्हां कुती सहो मारियो असां 30 सालनि खां ॾिठो आहे अव्हां जी कुती यऊ यऊ पई करे सहो अॼु ताईं कोन मारियो तो मेहरबानी करे मुरीदो आखिरी नमाज पढ़ो कुरान पढ़ो दाढ़ी रखो हज जो इरादो करियो ज़कात साहिब निसाब जो ॾियो ऐं ज़कात बि पंहिंजे अज़ीज़ खे ॾियो के सैयद खे ज़कात न ॾियो सैयद लाइ ज़कात हराम आहे सैयद लाइ सदको बि हराम आहे सैयद लाइ ज़कात बि हराम आहे सैयद पैसे वारो हूंदो त ज़कात ॾियणु हुन ते फर्ज़ आहे त सैयद मिसकीन हुजे भले 20 ॾींहंनि जो बुखायल हुजे पर उहो ज़कात नथो खाई सघे सैयद लाइ हराम आहे ऐं अवी त मुर्गे सैयद खे बि कोन ॾियो अवी त पाड़े वारे खे कोन ॾियो आवाज़ जो खलू हूंदो वञे निकिरनि ख़ैबर ख़ैबर ऐं ख़ैरपुर जो खलू आज निकिरनि ख़ुदा खे सम्झाए ॿियो त माल कोन था ॾियो खलूं के मिसकिन पाड़े वारे खे ॾियो के रंडदार खे ॾियो त वीचारी कर्ज़ लाहे त जॾहिं वॻो कपिड़नि जो वठे उहे बि मेड़ियो छेड़ियो झूठ बि खणियो गाॾियुनि में वञा वञो ख़ुदा खां हिदायत नसीब करे ख़ुदा जो हबीब खे सिधो करे इहे गुज़ारिशूं हुयूं तव्हां सां करणु ऐं मौलवी साहिब मोहम्मद सुमर मुंहिंजो मक़सदु हो थोरो ज़िक्र जूं 10 तस्वीरूं पढ़जनि त अबा अव्हांजो मूड आहे या न मूड ते आख़िरी ज़िक्र पढ़ी दुआ गुरु ठीकु आहे ज़िक्र पढ़ूं था बसि अच्छा इहे कुझु गुज़ारिशूं इहे ॻाल्हियूं हुयूं जेके मूं तव्हां सां कयूं अलाह जल जलालो जल शानो नफ़्स मुतमइना वारनि जे सदके में असांजे नफ़्सनि खे बि अहिड़ो बनाए जो असीं पंहिंजे ख़ुदा जे हुज़ूर उनखे वणूं ऐं असां खां रब उहो कमु कराए जंहिंमें रब राज़ी हुजे ऐं आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला ख़ातम नबी अबा मुरीदो हाणे ॿुधो हाणे गोॾा भञी वियो ही निमाज़ में वेहबो आहे मथो ढके वियो बा अदब वियो दिल जे तसव्वुर खे ॻोठनि मां बनियुनि मां ॿारनि मां घरनि मां जुदा कयो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे दिलि में ख़ुदा जी यादि रखो ऐं तव्हांखे ज़िक्र जो ॿ टे तस्वीरूं पढ़ाए थो थोरी थोरी जीअं आवाज़ ईमान